नाज़रीन आखिर दाइंदा आलू नवाब शाह में पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी शागिर्दियाणी परवीन रिंद डायरेक्टर डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा राजपर मथा जिनसी तौर हिसाइण ऐं हॉस्टल वार्डन मथा मुबैना तशद्दुद करे गलो दबाइण जो इल्ज़ाम मढ़ियो है। मुबैना तौर जिनसी हिरासा ऐं तशद्दुद जो निशानो बणियल शागिर्दियाणी इंसाफ़ लाइ पेरनि उघाड़ी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। परवीन रिंद ऐं संदसि चाचे आवाज़ टीवी जे रिपोर्टर AK डायरी सां छा ॻाल्हि ॿोल कई आहे अचो त ॾिसूं। मुझो मुतालबो आहे बिलावल भुट्टो आसिफ अली ज़रदारी का मुझो मुतालबो आहे चीफ जस्टिस का मुझो मुतालबो आहे मुराद अली शाह का अचन मुझे जो मूं एक्शन खयो उन जो जवाब ॾियनि ऐं इन्हनि खे सीट तां हटाए। सिंध जूं न्याणियूं जेके ॿियूं मरनि थियूं या जेके मरी वियूं आहिनि उन्हनि जो बि इंसाफ़ कयो वञे। अॼु अगरि मुंहिंजो इंसाफ़ थियो उन्हनि जो बि इंसाफ़ थींदो। जेके ॿियूं हरासमेंट कयूं थियूं वञनि या थियूं आहिनि उन्हनि जो बि इंसाफ़ थींदो। जेकॾहिं मूंखे इंसाफ़ न मिलियो त पोइ शायदि कॾहिं बि कंहिंखे इंसाफ़ न मिलंदो। जेके बि क़त्ल थियूं आहिनि उहे सभु ख़ुदकुशी न आहे, उन्हनि खे मारियो वियो आहे। उन्हनि खे फांसीअ ते टंगाए करे ऐं पोइ चयो वियो आहे फलाणी स्टूडेंट जेका हुआ सा ख़ुदकुशी कई, फलाणी स्टूडेंट ज़हर खाधो। ईअं न आहे हूंदो, असांखे मारियो वेंदो आहे। असां ख़ुदकुशी न आहियूं कंदा, सॼी कमेटी मिली करे असांखे मारींदी आहे। असां मेडिकल करायो आहे, मेडिकल बि वरितो आहे हुननि, लेकिन असांजी FIR दर्ज न आहे थी ऐं उन्हनि सॼी जेका बि आहे मिली भगत सभिनि जी आहे कमेटी जी ऐं उन्हनि जो साथ पिया ॾियनि, मुंहिंजो साथ नथा ॾियनि। मुंहिंजी सभिनि खे अपील आहे, सभिनि खे रिक्वेस्ट आहे बिलावल भुट्टो आसिफ अली ज़रदारी ऐं मुराद अली शाह फरार टालपुर मूंखे सभिनि खे रिक्वेस्ट थी कयां, पूरी आल पाकिस्तान सिंधी भाइर सभिनि खे रिक्वेस्ट थी कयां, मूं एक्शन खयो आहे न्याणी, अॼु मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजे बारे में मुंहिंजे हक़ जे बारे में ॻाल्हायो वञे। इन जे मैडम फरीन जे ख़िलाफ़ आतिका जे ख़िलाफ़ पहिरियां बि छोकिरियुनि स्ट्राइक कढी लेकिन कुझु बि न थियो। अॼु मां सॼी आवाम खे थी चवां, सॼे पाकिस्तान खे थी चवां इन्हनि जे ख़िलाफ़ स्ट्राइक कढी वञे। इन्हनि खे VC थो सपोर्ट करे। अगरि VC चाहे हा न, VC मूंखे ॾिसी करे इग्नोर कयो, मूंखे मथे ते हथ बि न रखियो, मूंखे ईअं बि न चयो वेही करे मूंखां इहो बि न पुछियईं त बाबा छा थियो आहे, मूंखां न पुछियो वियो, मूंखां कीअं बि न पुछो। मां हिकु ॾे भॼंदी वयसि, मूंखां कीअं बि न पुछो। सॼो इन्हनि सां VC इन्हनि ते कानूनी कार्रवाई कई वञे। मूंखे सुबुह जो 9 वॻे हिननि कॉल कई त चाचा मूंखे क़त्ल करण जी कोशिशि कई थी वञे, मूंखे क़त्ल कयो थो वञे ऐं मूंखे बचायो। हिन जूं दाहूं असां फ़ोन ते ॿुधियूं। बाबा तव्हांखे केरु थो क़त्ल करे? ॿुधायईं त मूं वटि 2 वार्डन आयूं आहिनि जिन मूंखे घुटा ॾेई क़त्ल करण जी कोशिशि कई आहे, पर मूं जान बचाए जेको आहे सो ॿाहिरि निकिती आहियां। तव्हां सां फ़ोन ते ॻाल्हायां थी पर मूंखां फ़ोन जेको आहे सो फुरे था वञनि। महिरबानी करे मूंखे बचायो। त मां हुनखे चयो बाबा तव्हां दाहूं न कयो ऐं जेको आहे सो छो था रो, असां कंहिंसां ॻाल्हायूं था ऐं तव्हां परेशान न थियो, असां अचूं था। पोइ असीं हिते आयासीं, नंढड़ी खां पुछियोसीं, नंढड़ी सॼी हक़ीक़त ॿुधाई त को गुलाम मुस्तफ़ा डायरेक्टर आहे, को राजपूत, उहो जिनसी हिरासा पियो करे, रोज़ माना प्रेशराइज़ था कनि ऐं उन्हनि सां गॾु जेको आहे हीअ पूरी टीम आहे, इहे जेके वार्डन आहिनि इहे सभई उन्हनि सां मिली करे हिननि ते प्रेशराइज़ था कनि ऐं हिननि खे अॼु जेको आहे नंढड़ीअ खे क़त्ल करण जी कोशिशि कई वई आहे, जंहिंजे लाइ जेको आहे सो असीं थाणे ते विया आहियूं FIR जे लाइ, पर FIR असांजी कोन्ह थी। असां हुतां मेडिकल सर्टिफिकेट वरितो आहे, जेको मेडिकल करायो आहे। हाणे असीं जेको आहे सो FIR जे लाइ थाणे ते वञूं था, पर पुलिस असांखे मुख़्तलिफ़ बहाना पई ऐं इन तव्हांजे तसलसल सां जेको आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस खां मुतालबो कंदुसि त पाण मुरादो सोमोटो नोटिस वठणु खपे ऐं असीं पंहिंजी क़यादत खां बि जेको आहे सो मुतालबो कंदासीं। आसिफ अली ज़रदारी साहब, मैडम फरियाल टालपुर साहब ऐं जेको आहे सो बिलावल भुट्टो साहब ऐं असांजो वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह साहब, असीं उन जे तक जा आहियूं, असीं दादू जा आहियूं। असां इंसाफ़ थियणु खपे ऐं हिननि ख़िलाफ़ु जेको आहे कानूनी कार्रवाई करे ऐं हिननि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे।